दोस्तों व्हाट्सअप स्टिकर्स व्हाट्सअप स्टिकर्स जेके असां दोस्तनि से मोकिलींदा आहियूं असांखे कैटेगरीज़ मिलंदा आहिनि व्हाट्सअप स्टिकर्स जा। असां कॾहिं कॾहिं वॉइस चैट कंदा आहियूं, कॾहिं कॾहिं मैसेज चैट कंदा आहियूं, कॾहिं कॾहिं असां स्टिकरनि जो बि कॾहिं कॾहिं चैट करे वेंदा आहियूं। हो अहिड़ो स्टिकर मोकिलींदो त हो चवंदो यार मां इन खां वधीक अहिड़ो सुठो स्टिकर मोकिलियां, हुन दिलि ख़ुशि थी वञे या हुनखे मतिलबु चढ़ायां। त इन हिसाब सां हे अदा रहीम सिंधी मूंखां अॼुकल्ह स्टिकर जे बाबति घणो पुछे गुस्सा करे तो तव्हां स्टिकर जा कीअं ठाहींदा आहियो, या असांजे स्टिकर भला भला मोकिलियो। त अॼु हिन वीडियो में असां इहो सिखंदासीं त स्टिकर कीअं ठाहींदा आहियूं, के भला भला स्टिकर असां पंहिंजा स्टिकर कीअं ठाहे सघंदासीं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं मीर समी हलो त वीडियो खे स्टार्ट कयूं था। सब्सक्राइब कयो मुंहिंजे चैनल खे ऐं बेल आइकन खे प्रेस कयो जीअं तव्हांखे हर नया अचण जी वीडियो जी नोटिफिकेशन मिली सघे। सभिनि खां पहिरियां असां को बि फोटो एडिटर ओपन कयूं था, जीअं मूं वटि पिक्सलैब आहे। साइज़ जेका हिन जी 512 बाय 512 रखणी आहे। उन खां पोइ जेका असांजी पंहिंजी फाइल आहे, जेका स्टिकर ठाहिणु चाहियूं था, उहा असां कंदासीं सिलेक्ट। दोस्तों मां हिते पंहिंजी फाइल अदा रहीम जी हिकु फोटो आहे, उहा PNG में खयल आहे, उहो सिलेक्ट कयो आहे। ऐं उन खां पोइ हिनखे एडजस्ट कयां थो जीअं सेट थी बीहे ऐं कॉर्नर्स में। उन खां पोइ को बि टेक्स्ट आहे जेको बि हिते लिखणु चाहियां उहो लिखी सघां थो, ऐं को बि मतिलबु टेक्स्ट आहे उहो लिखां थो। तव्हांखे जीअं दिलि वणे उहे तव्हां हिनखे सिंगारे सघो था, जंहिं बि स्टाइल हणो जीअं बि तव्हांखे वणे। मूंखे मिड़े जीअं लॻो मां तव्हांखे हिकु शो करण जे लाइ ॾेखारियां थो त कीअं असां ठाहे सघूं था, पर तव्हांखे जीअं वणे तव्हां उहो ठाहे सघो था स्टिकर्स खे। उन खां पोइ तव्हांखे हिनखे करिणो आहे ट्रांसपेरेंट, ऐं सेव करण महिल तव्हांखे हिकु ॻाल्हि जो मेन ख़्यालु इहो रखिणो आहे त हिनखे तव्हांखे PNG कंदो। JPG ऑप्शन पहिरियों हूंदो आहे, पर तव्हां हिनखे PNG कंदो। बैकग्राउंड भले रिमूव थियल न हुजे या ट्रांसपेरेंट न हुजे त बि तव्हां हिनखे PNG करे सेव कंदो। उन खां पोइ असां वेंदासीं प्ले स्टोर ते ऐं हुते सर्च करे असां कंदासीं पर्सनल स्टिकर्स फॉर व्हाट्सएप। जीअं ई असांजी हीअ ओपन थींदी ऐं हेठि प्लस जो आइकॉन आहे, इन ते असां क्लिक कंदासीं। क्लिक करण खां पोइ असांखे मिनिमम असांखे 3 स्टिकर्स लाज़मी खणणा आहिनि। मूं हिते के बि 3 स्टिकर्स सिलेक्ट कया ऐं मथे स्टिकर जो नालो बि असां रखी सघूं था। मतिलबु जेको कुझु रखांसि रहीम सिंधी लिखांसि थो, ऐं हेठि ते तव्हां वरी ॿियो कुझु लिखी सघो था। हिते नंबर जो ऑप्शन आहे, तव्हां नंबर लिखी सघो था पंहिंजो, या वरी तव्हां हुते नालो बि लिखी सघो था। तव्हां बि ईअं मतिलबु करे सघो था। मिनिमम तव्हांखे 3 खणणा आहिनि, मैक्सिमम तव्हां जेतिरा बि खणो तव्हांजी मर्ज़ी आहे। दोस्तों नालो लिखण खां पोइ तव्हां मथे टिक जे निशान ते क्लिक कंदो। उन खां पोइ तव्हां व्हाट्सएप पंहिंजो सिलेक्ट कंदो। मां बिज़नेस खे सिलेक्ट कयो आहे। उन खां पोइ तव्हां एड ते कंदो, जेके स्टिकर तव्हांजा व्हाट्सएप में एड थी चुका आहिनि। उन खां पोइ दोस्तों तव्हांखे मैनुअल वठूं था ट्राई, स्टिकर एड थी चुका आहिनि या न। हिते कंहिं मां मोकिलण जी कोशिशि कयां थो त हिते स्टिकरनि ते क्लिक कयां थो, ऐं जेके स्टिकर आहिनि उहे असांजा एड थी चुका आहिनि। तव्हां ॾिसो जेके 3 स्टिकर असां पंहिंजा एड कया। द रहीम सिंधी यार उहो बि वञे थो पियो स्टिकर, तव्हां ॾिसी सघो था हिते जेको आहे उहो स्टिकर कामयाबी सां ठही चुको आहे ऐं असां उनखे मोकिले चुका आहियूं। दोस्तों ही हुई अॼु जी नंढी वीडियो ख़ासि करे द रहीम सिंधी जे लाइ। उम्मीद आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई त पंहिंजी व्हाट्सएप, फेसबुक
जिते किते तव्हांखे वणे उते पंहिंजे दोस्तनि ॾे शेयर कयो। जेकर नवां चैनल ते चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन खे प्रेस कयो। इंशाल्लाह मिलंदासीं अहिड़ी इंटरेस्टिंग नई वीडियो सां गॾु। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। दुआउनि में यादि जी सिंध।